असां उन नसद पब्लिक स्कूल में सिंधी सकाफ़त जो दिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। उन लाइ मां पंहिंजा ख़्यालात हिन तरह सां त असांजी सकाफ़त खे उजागर करण में सिंधी मीडिया जो तमामु सुठो किरदारु रहियो आहे ऐं मां तमामु घणो थोराईंदो आहियां असांजे सहाफ़ी भाइरनि जो जिन वधि में वधि सिंधी सकाफ़त खे उजागर करण में पंहिंजो अहम रोल अदा कयो। हीअ सकाफ़त असांखे यादि ॾियारे थी त असांजी तहज़ीब 5100 साल पुराणी आहे। असां हिकु सुधरियल क़ौम आहियूं जंहिंजे करे असां पंहिंजे ईंदड़ नसुल खे जीअं ईंदड़ नसुल ताईं असां पंहिंजी बका जारी रखी सघूं, उन लाइ असां हीअ सकाफ़त जो दिहाड़ो एक ई इतिहाद तौरु मल्हाए रहिया आहियूं। असांजो इहो मैसेज आहे त असां हीअ दिहाड़ो मल्हाए पाण में हिकु हुजण जो सबूत ॾियूं त जीअं असां में जेके हिते नंढा वॾा मसइला मसाइल थियनि था उन्हनि जो अॻिते उहे जनम न वठी सघनि। मां बतौर प्रिंसिपल तमामु निहायत थोराईंदो आहियां असांजी सहाफ़ी सथ जो जिन असांखे हर तरह सां हर ॾुखे वक़्त में लबैक चयो ऐं असां सां कुलो कुलो में मिलाए हिन प्रोग्राम खे वधि में वधि जेको आहे सो